कीमत थी सके थी उन संगत में वेण छड़े नहीं उन यार की संगत छड़े नहीं जेके उन के चोरी ते जोरी ते जिना ते बेहयाई बदकारी ते वठी पाए उन यार के छड़े नहीं यो छड़े ने उन जे ॾाढी अल्लाह तो फरमाएगा नेकी तवा के फायदो न दी फायदो तने दी जड़े तवा पाजी पसंदीदा शय अल्लाह याद सुभान अल्लाह नेकी तने न पूरी दी नेकी करे तवा के फायदो नहीं रमजान के रोजन जो असर तवा ते किए थी तहज्जुद पढ़ियो है तरावी पढ़ियो है इबादत कयो है बंदगी कई तवा भलाई दा कम कया उन जो असर किए थे इबादत तो कई थी पर दिल में उन फर्क महसूस दिल असा की तब्दील थी असा जो नफ्स अल्लाह जो हकीम बंदो रमजान सजो इबादत कई थी अल्हम्दुलिल्लाह मुझे मुर्शिद जा हर फकीर नेक साले आए पर असर जो कोन जो असांजी तबीयत के असांजे दिलुनि ते उन इबादत जो असर छाने ना कोन जो उन जी भलाई असांखे छो कोन पहुती अल्लाह तो फरमाए नेकी जो असर सॾे थींदो जेका पसंदीदा शइ आहे उहा मूं अल्लाह जे हवाले कर मां अल्लाह वरी उन नेकी जो भलो तोखे बदिलो अता फरमाए वरी जो सुभान अल्लाह पसंदीदा शइ आहे हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी पसंदि आहे जेका जे वणे थी को तो के घटमत न ॻाल्हाए को माण्हू तोसां हसद न करे को माण्हू तोसां बुग़्ज़ न रखे को माण्हू तोसां झेड़ो न करे तुंहिंजी मनी ते को कब्ज़ो न करे को तुंहिंजो हक़ न खाए को तुंहिंजे घर में चोरी न करे तोखे ॻाल्हि वणे थी तोखे ॻाल्हि वणे थी माण्हू सभई तोसां मोहबत सां पेश अचनि तुंहिंजी इज़त कनि तुंहिंजो एतिराम कनि तोखे साईं साईं करे सघजनि तोखे साईं मुंहिंजा चङो सॾे ये तुनी दिल की चाहत है अल्लाह तो वणे सभी को वणे अल्लाह तो फरमाया है कि तोखे से वणे थी न वो बिन ते खर्च कर पंहिंजे राजाई तो माण्हू मूंखे इज़त दे न ऐं तूं वरी बेइज़त कंदो वठी तूं ॿियनि खे गाली कंदो वठी तूं चाहीं त तोसां केरु झेड़ो न करे तूं ॿियनि सां झेड़ो कंदो वठी तूं चाहीं त तोसां केरु हसद न करे तूं ॿियनि सां हसद कंदो वठी तूं चाहीं त तुंहिंजी केरु गिला ऐं क़ीमत न करे तूं संगत में वेही उन जी गिला ऐं क़ीमत कंदो वठी कुरान शाम जो दे त इन माण्हू खे नेकी कोन भले रमज़ान जा रोज़ा रखे तहज्जुद पढ़े तरावी पढ़े दुआ करे मुनाजात करे मस्जिद में वेहे इत्ताब वेहे बंदगी करे नेकी कोन मिलंदी नेकी कॾहिं मिलंदियूं जॾहिं उहे अमल करे जेके तोखे वणनि था ॿियनि सां उहो रवैयो पेश कर समझ में आई ॻाल्हि देखो अमलन सालिहन करण जो मतलब इहो आहे त तव्हां पाण अमल कयो ऐं पंहिंजे अल्लाह जे ख़ातिर ॿियनि सां उहो भलाई वारो अमल कंदा कयो सुभान अल्लाह जेको रवैयो तुंहिंजो तुंहिंजी तन्हाई में यारनि में दोस्तनि में हुजे उहो तन्हाई में हुजे माण्हू जे साम्हूं हिकिड़ो अकेला ई रहियो दुनिया वारनि सां हिकिड़ो फ़क़ीरनि सां गॾु वेठासीं फ़क़ीरनि जहिड़ा थियासीं वरी पंहिंजे यारनि सां गॾु वेठासीं त फ़क़ीरी ॾिसी वई इनखे नेकी कोन मिलंदी इनखे अमल सां फ़ाइदो न ॾींदा ईंदो तक़रीर ॿुधंदो नसीहत ॿुधंदो उन नसीहत जो हुते असर कोन थींदो उन भलाई जो असर न थींदो भलाई जो असर उनखे थींदो नेकी जो असर उनखे थींदो जेको भलियूं आदतूं पाण अपनाए ज़ाहिर बातिन में भलियूं आदतूं अपनाए ॿियनि जे लाइ उहे रस्ता खोले जेके हिनखे पाण खे वणनि सम्झ में आई ॻाल्हि सल्लल्लाहु अलैहि या ठीक है जानी ॻाल्हि ॿुधाई माण्हू पंहिंजे लाइ ख़ुशी चाहींदो आहे ॿियनि खे ख़ुशी पहुचाए
मानू पांजे ला चाहींदो भलाई के भलाई पहुंचाए मानू पांजे ला इज्जत चाहींदो ॿियनि खे इज्जत पहुंचाए इहो नेकी हासिल करण जो तरीक़ो ॿियो आहे माली फ़ाइदो पहुंचाए मानू पाण चाहींदो त मुंहिंजो खीसो गरम हुजे मुंहिंजे खीसे में पैसो जाम हुजे मुंहिंजो खीसो भरियल हुजे अल्लाह जो क़ुरान तो फरमाए तोखे जेका ॻाल्हि वणे थी सा पंहिंजे लाइ पसंदि कर त अल्लाह तोखे अञा वधाईंदो सुभान अल्लाह जे तू अल्लाह जी राह में ख़र्च करण वारो बणी अल्लाह जी राह में ॾियण वारो बणी अल्लाह तो फरमाए मां अल्लाह खोट कोन ॾींदो आहियां खुटाईंदो न आहियां इन ख़र्च करण वारे खे मां अल्लाह अञा वधाईंदो आहियां الذين ينفقون أموالهم في سبيل الله वो मानो जेको अल्लाह जी राह में खर्च करे रब जी राह में दे दो अल्लाह जी राह में खर्च को करे पंहिंजो माल पंहिंजे पैसे के पंहिंजी कमाई के अल्लाह जी राह में खर्च करे उन जो मिसाल या का मसले हब्बतिन अंबतत सबअ सनाबिला जेको पिजुआ यो कल्बे मोगवा हिक पिजमा सत सलावा फी कुल्ली सुबलतिन मिअत हब्बतिन ऐ हर संग में 100 दाना पैदा करना अल्लाह युदाइफ लिमन यशा الذين ينفقون أموالهم بالليل والنهار بالليل والنهار سرا وعلانية أي ظاهر يا مخفي جمع فلهم أجرهم عند ربهم الله فرمائے جو أجرهم الله جي مٿائے ولا خوف عليهم ولا سبحان اللہ کوئی ولی والا ادا ہے تو انہوں نے کو
मुझे मुर्शिद दिल पर से करना सुभान अल्लाह ये नेकी हासिल करने वाला भलाई वाला चंगाई वाला अल्लाह वली मुझे मुर्शिद दिल पर से फरमाए पाकर रब जन के नवाजो पाकर रब जन के नवाजो से आए मुकरमो सल्लल्लाहु अलैहि इज्जत एहतराम हर की हासिल न करे सघंदो छो जो जदे तवा अल्लाह की राह में खर्च करण वारा थींदो उहा शे जेका तवानी प्यार मान प्यार होंदो साईं मोहम्मद सा हेदे यासी लाड़ में सोदे फकीर हुए फकीर और पंज पुटन के चवंदो तो छोरा 500 नोट मुजी जेल सा बधी गयो 500 ते वडा होया 500 नोट मुझे जेल से बदी जे न तो घणा बदी दे बाहर तो मुझे लाश पे होंदो समझदा एकड़ो माण्हू ने साईं खे ॾिसी साईं मूंखे नव नोटनि सां तो प्यार नवा नोट कड़क कड़क ॾाढा वणंदा आहिनि साईं पर दुआ घुरो खोट थी वई आहे कमी थी वई आहे ऐसा मुझे पूरी नहीं पई साईं फरमाई कि नवा नोट घट कया नहीं न ई अल्लाह की राह में खर्च करला तो नवा प्यार कर साईं ये खर्च कया अल्लाह अरे मेरे साथ नहीं कया अल्लाह अकबर कबीर कुरान में फरमाए वयुदिरुन अत्ताम अला हुब्बिही मिस्कीना व यतीमा व असीरा मिस्कीनन के यतीमन के असीरन के मोहब्बत रखना है तमानी खाना इन्नमा नुत्इमुकुम लिवजहिल्लाह ला नुरीदु मिनकुम जज़ाअ वला शकूरा बोलो जो सुभान अल्लाह कुरान में फरमाए कोई जना मुझा मौला सके भली कड़ी खोट मुझे पर इहो सब पसंद कयूं था तू अल्लाह की रज़ा खपे इन्नमा नुत्इमुकुम माण्हू खे को मानी खाराई सी खर्च कयो सी माण्हू बाबा कन माण्हू जी इज्जत कन न इन जे ला जो ला नुरीदु मिनकुम जज़ाअ वला शकूरा तो अल्लाह का जज़ा हासिल करने दिला तो अल्लाह के राजी करने दिला खर्च कयो सी अल्लाह तो फरमाए ओ शुक्रगुजार वाला ओ अल्लाह दी राह में जवारा अरे बुध मुझे तरफा इनाम अब तुझे लाए इकराम अब तुझे लाए जन्नत अब तुझे लाए आखिरत जा इनाम अब तुझे लाए दुनिया अब तुझी त आखिरत अब तुझी जन्नत जुने को ते मौला दो सही को सुभान अल्लाह कुरान समझ में आयो है कौन आयो अल्लाह करेगा समझ में अचे सुभान अल्लाह बल्कि वाले साईं फरमायो मन अकाम अखाहु खुब्ज़न हत्ता युशबिअहु जब मानो के मुसलमान के मानी खाराए इतनी खाराई तो युशबिअहु के ठोक कराए जाके ठोक कराए वसगाहुमान हत्ता यरवियहु अके के पानी प्यारे ता तो के रख कराए उनकी पुण्य ला कहीं
जहन्नम जी बाए का सत खंदक परे करे सही गुदमा बैन खंदकैन मसीरतु खमसिमियत सनतन हिकड़ी खंदक बी खंदक जे विच जो मुफासलो 500 साल जो पंधु आहे नचे सुभान अल्लाह सत खंदक हिकड़े माण्हू खे मानी करा हिकड़े माण्हू खे मानी करा सत खंदक अल्लाह तो जहन्नम जी बाहि परे करे 70 रुपया 500 हां 2500 साल जहन्नम जी बाहि परे जे रोज मानी कराए तो रोज ही अवेल मानी करे सुभान अल्लाह अभी ने फरमायो ये हदीस इमाम बैहक़ी शोबुल ईमान में दिया मुझे दिल पर नबी फरमाए इन्ना मिन मुजिबातिल मग़फ़िरति इतआमल मुस्लिम सबआ सकबान मदीने वाले साईं फरमायो तो मुसलमान के मानी खारायण एड़ो भलो अमला एड़ो बेहतरीन अमला एड़ो सोनो अमला अल्लाह एड़ो पसंदीदा अमला जो भी मानी खारायण मानो दिला गुनाह का छोड़कारे बख्शिश के वाजिब करे सरींदो एड़ो तो घुरे दुआ गुनाह बख्श फरमा ओ मुझा मौला खता बख्श फरमा माफी अता करना दुआ घुरदा आहियो जेको माण्हू खे मानी खाराए दुआ घुरे न घुरे अल्लाह मां वाला खे बख्श माफ करे एड़ा वाजिब आदमी बख्शन हा छोड़कारे वारो हा गुनाह बख्शण इन खे माफी मिलियल आहे तो इन खे मानी खाराए वारो वरी जो सुभान अल्लाह ये न थे जो अपना दुआ वसे कोई रोए भावे से मदीने वाले साईं फरमायो वो मोमिन ही ना है वल्लाह वो मोमिन ही ना है 3 दफा साईं कसम खड़ी गाल कई वो मोमिन ही ना है अर्ज़ या रसूल अल्लाह केर मोमिन ना है मुझे दिल पर नबी फरमायो वो मानू जेको पाण त रज थी मानी खाए और जे पाड़े सिरी भूख ते बैठल हुजे उन जो पाड़े वालो भूख ते बैठो हुजे हे पेट भरे मानी खाए यो मोमिन आहे कोन मोमिन वो आज को कोड़े पाड़े जी साथ लहण वालो सल्लल्लाहु अलैहि मुझा महबूब अय्युल इस्लाम खैरुन बुधायो तो भलो इस्लाम केड़ो भलो मुसलमान केड़ा भलो इस्लाम केड़ो इस्लाम केड़ो भलो तवज्जो मुलिया जी मुझा अता बैठायो दे सजो में को बैठायो दे अल्लाह अय्युल इस्लाम खैरुन या रसूल अल्लाह मदीने वाले फरमाया तुतीमुत्ताम व तकराउ सलाम अला मन अरफ़ व मन लम तारिफ माण्हू खे मानी खाराइण ऐं जेके ॼाणो था जेके नथा सुञाणो हर हिक खे सलाम कयो माण्हू खे मानी खाराइण जेके सुञाणो था उन खे सलाम कयो जेके नथा सुञाणो उन खे सलाम कयो ये भलो इस्लाम सलाम माना कि दुआ ॾियो अस्सलामु अलैकुम इन जो मतलब है तो तुझे मथा सलामती हुजे दुआ ॾियणा तुझे मथा सलामती हुजे तुझे मथा अल्लाह जी रहमत हुजे बरकत हुजे सुभान अल्लाह अल्लाह जे हबीब फरमायो जेके सुञाणो था उन खे भी दुआ ॾियो जेके नथा सुञाणो उन खे दुआ ॾियो साईं फरमायो क़यामत जी निशानी मजा हिकड़ी निशानी आहे जो माण्हू जेके सुञाणंदा उन खे सलाम कंदा जेके नथा सुञाणो उन खे सलाम कोन कंदा
ये यार बैठा होगा अनजान जे सलाह कंदो को बियो दोस्त पासे आप पुछाने सुनानी सो जन्नत सुना तो जब सलाम छो कयो देख आए है में क्या मत निशान अल्लाह अस्तगफिरुल्लाह अज़ीम मने के बारे साईं फरमायो ते जे सुनानो था उनके सलाम कयो जेके नथा सुनानो उनके सलाम कयो अल्लाह ताला रब्बे कायनात तवाजा बड़ी गुनाह बख्शेवा फरमाए चली दो रही तवाजे अल्लाह ताला जन्नती बनाए चली दो नबी से फरमाया उबुदुर रहमान व अतइमुत तआम बख्शुस सलाम अल्लाह की इबादत कयो मन के मानी खरायो सलाम घणो कयो तदखुलुल जन्नत बिस्सलाम अल्लाह जी नवाज शाबाश जे के अल्लाह नवाज अब के जे मुखे के शे कोन पादियो हदीस में तो बुद्धि विंदा है अल्लाह जे के नवाज सुभान अल्लाह इज्जत जवाब हो वाले अल्लाह की रजा चाहन पाओ हाने शेर बुधाया था सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि कुरान तो फरमाए थे कि सजे पासे छात शान वाला ये सजे पासे वाला कोई जन्नत जी को ना उनके अल्लाह सजे पासे पे आई तो जहन्नम के खबे पासे दिल पर तो फरमाए मर्तबो तंजो मथाओ से सहाबुल मैमना
कहिया अग वजन जन्नत दर वसाबिकून साबिकून पाकर बजन के नवाजो सुभान अल्लाह तवज्जो जो कम जो शेरा दुख मिलो या सुख मिलो हर हाल में जन के सब्र सुख मिलो हर हाल में जन के सब्र वो अड़ गया एहसान तन्ने अड़ गया दुख सुख मिले सब्र करे वो नतीजो अड़ गया एहसान तन्ने पड़ जुआ फसाबिरू الحامدون السائحون तौबा करण वारा इबादत करण वारा अल्लाह की हम्द करण वारा रात जो थी अल्लाह के मिलाइण वारा अत्ताइबून अल-आबिदून अल-हामिदून अस-साइहून हाथ कन रब जे अॻियां सुभान अल्लाह हाथ कन रब जे साजिदून पाकर जन के नवाजो बिशारत ले जन्नत रब वतन राज़ी आहे लेकिन करण वारा मां हिकड़ी नेकी के बारे में ॿुधायो लेकिन कंदा हो कुरान तो फरमाए मुर्शिद दिलबर से तो फरमाए बिशारत ले जन्नत रब वतन राज़ी आहे तू वतन सा हुज सुना दिल पर साईं तू वतन सा हुज ओ करमी जे आइन अल्फाइजू बदन के नवाजो से आइन मुकरमून खौफ खतरो जन के नवाजो अल्लाह की नवाजिश गुरोदार जी मुझे आगे वाला की नवाजिश खपे जी मुझे अॼु तव्हां खे हदीस ॿुधायां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि इमाम हाकिम पर मुस्तदरक में रिवायत लिया लम्मा वफद अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक वफद मुझे दिल पर नबी वटायो अर्ज़ की या रसूलल्लाह अय्यु शैइन यूजिबुल जन्नत मुझे दिल पर नबी बुधायो केड़ो अमल जेको बाने के मथा जन्नत के वाजिब करे छड़ींदो आहे जन्नत के वाजिब करे चले जन्नत के असांजे मथा लाज़िम करे चले काल अलैका बिहुस्निल कलामे व बज़लित तामे मदीने वाले साईं फरमायो तो सुठी गाल कर ऐ मन के लाज़मी मानी खाराईंदो मानी खारा ऐ सुठियूं गालियूं कर अल्लाह तो लेला जन्नत लिखी छड़ींदो वरी जो सुभान अल्लाह ज़बान सां गाल न ॾे ज़बान सां गंदगी न ॻाल्हा ज़बान सां गुथो लफ़्ज़ न ॻाल्हा भला जे गुथो लफ़्ज़ निकिरी वञे कंहिंजी दिलि आज़ारी थी आहे उन खां माफ़ी वठ अदा मूंखां ग़लती थी हुई माफ़ कर बुरो न ॻाल्हा
ना शाइस्ता न गाला, बुराई वारो लफ्ज़ न गाला, के अज़ियत पहुंचाने वाली गाल न कर, भलो गाला, सुठो गाला, सुनो गाला, तुझी बात ला यानी कलाम न निकरे, बुरो बुरो कलाम न निकरे, बेमाना बेसूद गुफ्तगू न कर, मानो के नफे पहुंचाने वाली गाल कर या खामोश रह। मदीने वाले साईं फरमाओ चुप रहन तो इबादत है। गाला है ना तो यार गाला है तो पता गिला दी वने की पति वने गार निकली वने गलत बयान दी चुप करे बैठो, चुप करे वे अल्लाह दी खातिर यो चुप रहन को न जला इबादत है। ए बियो नबी से फरमाया मानी खरा जेको साइल अचे घुर करे तुझे दरवाजे ते हली अचे उनके मोटा है। सुभान अल्लाह, हरि जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मानी खरा अल्लाह तुझे ला जन्नत वाजिब करे। हिकड़न माण्हुनि जी आदत होंदी आहे घुरण जी, सवाल करण जी आदत होंदी आहे। हिकड़न माण्हुनि जी आदत होंदी आहे ॾियण जी, केर बचे खबर वधे त हक़दार न आहे वरी उनखे ॾींदो। सुभान अल्लाह। कुरान तो फरमाया अम्मा साइल फला तनहर, जेको तो वटि साइल अचे तो न साइल खे ॾी नथो तो उनखे झिड़कींदो बि न कर, दड़को न ॾींदो कर, बुरो न ॻाल्हाईंदो कर, दड़को ॾे बेज़ार थी वञे। समझो ना ये बेज़ार न थियो। मदीने वाले साईं जी आदत हूंदी। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वासुल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शैयन तु फक़ाल ला, हज़रत अनस हज़रत जाबिर को फरमाए मदीने वाले साईं का 10 साल गुज़ारिया मुझे दिल भर नबी का जॾे जेब जाब शे घुरी मुझे नबी जी ज़बान ता कदे न जो लफ्ज़ के ॿुधोई मुझे राणे हुआ शैतान करे छड़ी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वो मंगतो इंदो हुयो महबूब जे दरवाजे ता माला माल बजी घुरण आयो, घुरण महबूब करीम जी गिची में चादर पई, ये चादर के झले छिक ॾिने, एड़ी छिक ॾिने जो महबूब जे गुलाब जे गुल का नाज़ गिची मुबारक के निशान कयो। हे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अल्लाह ॾिनो थी उन मूंखे ॾे। पिने पियो, पिने भीख पियो वठे, ख़ैरात पियो वठे। पिनण ईंदो आहे न माण्हू, पिनण आयो हुयो पर पिनण जो अंदाज़ एॾो जफ़ाकशी वारो, एॾो ज़ालिमाना अंदाज़ जो महबूब जी गिची मुबारक में निशान पइजी वियो। साईं करीमन फरमाया तोखे ॾींदुसि जेको तो घुरियो सो मिलंदुई, पर जेको तो मूंखे अज़ियत पहुचाई आहे मां हुनजो तोखां बदिलो वठंदुसि। त उहो माण्हू खिली थो चवे या रसूल अल्लाह तूं बदिलो कोन वठी सघंदे, कोन वठी सघंदे। साईं फरमाया छा मूं वटि ताक़त न आहे, छा मूं वटि साईं मुंहिंजा कुवत न आहे, या मूं मोहम्मद करीम वटि पावर न आहे जो तोखां बदिलो न वठी सघंदुसि। तो न चयो या रसूल अल्लाह तू करीम ही करीम जो बच्चो आहे। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। या रसूल अल्लाह तू करीम ही करीम जो बच्चो आहे। सुभान अल्लाह। साईं जन जो पंहिंजे अब्बे जो ज़िक्र ॿुधो, सुभान अल्लाह। महबूबन करीमन पंहिंजे पीउ जो ज़िक्र जो ॿुधो त साईं जन जे चेहरे ते जेको गुस्सो हुयो सो ख़त्म थी वियो। महबूब सुणा मुस्कुराए वेठा। साईं फरमाया हिन जेको घुरियो आहे हिन हिकड़ी ॾाची घुरी आहे, हिनखे ॿ उठ ॾियो पर मान सां भरियल उठ हिनखे वरी चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो नबी जे शान वारो, नबी जो अबो शान वारो हाणे जो सेखारियो आहे दिलबर साईं त नबी जे अबे जो ज़िक्र कयूं असां। दिलबर तो फरमाए रहमतुन जी रिदा वालिदे मुस्तफा बाखुदा बासफा वालिदे मुस्तफा। महबूब खुश थी उनके बख्शे त छजन पर नवाज़े छजन। असां
मुझे बेज जिक्र के मन असा गुनाहगारन दे करन दा जिक्र अच्छा ऐ रहमतुन जीरदा वालिदे मुस्तफा बाखुदा बासफा वालिदे जो बाखुदा बासफा दुआ घुरो तो मन अल्लाह ताला सादिब करम फरमाए सल्लल्लाहु अलैहि यौमल क़यामत क़यामत जे आले अल्लाह ताला एकड़े बाने के घुराइंदो फरमाइंदो यब्न आदम ओ आदम जा पुत्र मरितो फलम तउदनी मां बीमार थी पियो तो मुझी इयादत जे ला छो कोन आए ओ आदम जा पुत्र मां बीमार थी पियो ये सही मुस्लिम शरीफ की हदीस है ओ आदम जा बच्चा मां बीमार थी बिस तू मुखा पुछण जे लाना है या रब कैफ अऊदुका व अंत रब्बुल आलमीन बानो चोंदो मुझा मौला तू तो रब्बुल आलमीन आई अहकमुल हाकिमीन आई तू के बीमार थी बेटे तो का पुछण जे ला जा तू तो अल्लाह आई बीमार थण का पाक आई ओ मुझा मौला तू मर्जन का पाक आई दर्द का पाक आई तो वट किया जा पुछण जे ला अल्लाह फरमाइंदो अम्मा मिल अलिमत अन अब्दी फुलान मरिद फलम तउदहु व अम्मा अलिमत अन्नक लौ उदहु लवजदनी इंदहु तुझे पाड़े में मुझे फिलाणो मानो बीमार थी पियो उनका छो पुछण न वे फिलाणो मानो मुझो बीमार थी पियो जे उनका पुछण वनी हा उन जी इयादत करिया त उन वट मु अल्लाह के लइहा उन बाने का न पुछिया जण के तो मु अल्लाह का पुछो मु अल्लाह जी इयादत कई हुई वरी अल्लाह पुछा तो यब्न आदम ओ आदम जा पुत्र इस्तक अंतुका फलम तुतइनी ओ आदम जा पुत्र मु अल्लाह तुका मानी घुरी तो मुके मानी छो कोन खाराए मु अल्लाह तुका मानी घुरी
मु अल्लाह तो का काम हुयो तुझे घर में मानी हुई तुझो कुल्लो भी चढ़ियल हुयो तो मानी हुई बधी कर जायद ताम हुयो मु अल्लाह तो का मानी हुई तुम रब के मानी न ॾिनी छो मानी न ॾिनी काल या रब्बे कैफ उतइमुका व अंत रब्बुल आलमीन मौला तो के कीअं मानी खराया तू तो अल्लाह है तू तो परवरदिगार है तू तो पालनहार है तू रब है रब्बुल आलमीन है मानी का पाक भूख का पाक खाइण का पाक पीण का पाक पेड़ का पाक तो के कीअं मानी खराया अल्लाह फरमाइंदो ओ आदम जा औलाद अम्मा अलिमत अन्ना उस्ततअमक अब्दी फुलान मुझे फिलाने बाने तो का मानी घुरी हुई ओ फिलाने दी रात जो मुझे बानो आयो है इफ्तारी जो टाइम होयो तू ताम मानी वेठो पियो खाई उन सदा आई तो इफ्तारी जे टाइम ते उनके मानी छो कोन ॾिनी अल्लाह फरमाइंदो ए बना लम तुत्रिम हो तो के मानी न खाराई अम्मा लिंद अन्नक लौ अतमतहु लवजत ज़ालिक इंदी जे उनके मानी खाराई हा उनके ताम दिया तो वह मानी तुम अल्लाह तो नहीं हा वरी जो सुभान अल्लाह असा जा हजरत एकड़ो वाक्य बयान फरमाईंदा त मूसा कलीमुल्लाह अल्लाह के के मुझा मौला मुझे मेहमान थी मौला वक्त तो के मानी खाराया तेरी खिदमत किया तो के ताम खाराया अल्लाह फरमायो दी मुकरर जो फिलाने दी तो दी दूसा मूसा फिलाने दी तो दी दूस मानी क्या किया अल्लाहु अकबर कबीरा रब्बे कायनात जी तरफा पैगाम जो मिलियो त सजी कौम अचे गड थी ताम पिया ठन भलो भलो ताम देखो क्यों रथ जन ताम पियो तैयार थे राज भाग अचे गड थियो कौम कबीला गड थिया त मूसा जो रब मूसा वट मेहमान थियण वारो आ मानी एड़ा तो अचे सुभान अल्लाह हजरत सैयदना मूसा कलीमुल्लाह कौम सां गड बीठो हुयो काफी देर गुजरी वई को मिस्कीन माण्हू आयो गरीब कपड़ा फाटल हुजन बुखारो उन्हारो अजे मूसा के अर्ज के ओ मूसा बुखारो आया मानी खारा तो मूसा ॾाढी बुख लगी मानी खारा बुख लगी मानी खारा हजरत सैयदना मूसा कलीमुल्लाह फरमाए ॾिसी तो एॾो राज बीठो आ यो सॼो राज अल्लाह जे इंतजार में बीठो अॼु रब मेहमान थियण वारो आ तू तरस मानी सभिनी के मिलंदी हे भी खाईंदा तू खाई ते मूसा खाराणी दी त मानी खाराण त मां वञाए थो इन जो हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह फरमाया जे वेहणो थी त वे सभई इंतजार में वेठा रब खां वधीक तू त कोन आहे अल्लाह ईंदो को मानी दाम खुलंदो हे हलियो वियो गरीब मिस्कीन शाम थी वई हाणे रब कोन आयो हज़रत मूसा कलीमुल्लाह वेही रहियो माण्हू आवड़ जहिड़े मूसा तो ग़लति ॻाल्हायो तो ये न चवण घुरिजे अल्लाह कीअं ईंदो रब कीअं मेहमान थींदो माण्हू हलिया विया हज़रत मूसा कलीमुल्लाह खे तारो तशरीह करण लॻा जॾहिं सभु मोटी विया वरी मूसा अल्लाह खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला जे न अचिणो हुई त मूंखे माण्हू त न खिलाई हा मुंहिंजा मौला जे अचिणो न हुई ओ मौला जे मूं वटि न अचिणो हुई मुंहिंजो महिमान न थियणो हुई मुझे मानू छो खिलाई हाणे मानू तानो था जन मेड़ो था मूसा जो रब मूसा दे को ओ मुझा अल्लाह जे मानू खिलाइणा वे त ये बुधाई हा मुने नाचणो वे त अग बुधाई हा अल्लाह फरमा मूसा मा तो आयो हुयस मा बुखारो हुयस मा उन्यारो हुयस के मानी कोन खराई मुके पानी कोन प्यारो ओ मूसा मा अल्लाह तो हली आयो हुयस तो मुझो मुझी सार कोन लगी अल्लाह मां तो तुझे इंतजार में हुयस रब फरमायो मिस्कीन ओ गरीब को हटायो हो जे उनके मानी कराई हा ओ मूसा उन मानी का दीन मा अल्लाह मानी खावा सुभान अल्लाह गरीब की सार लई हा त जन तो अल्लाह के मानी कराई है अल्लाह अकबर कबीरा ओ मुझा दोस्तो ओ मुझा भाईरो को मानू अचे तो उनकी इज्जत एहतराम कयो खबर ना है अल्लाह केड़ी गाल में राजी हुजे हर आदमी दी इज्जत करी किते ख्वाजा खिजर है
करी किते आब हयात होई। समझो ताले कोन था समझो। रात जी इज्जत कयो, ॾींहं जी अता के कयो, गरीब मिस्कीन जी इज्जत कयो, मतलब उन गरीब मिस्कीन जे अंदर अल्लाह जो को वली निकल हुजे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या कसा मुस्लिमन सोबा जेकरे को के मुसलमान भाव के कपड़ा पाए के मुसलमान के बगो ढकाए इल्ला कान फी इल्लाह मादाम मिनहु अलैहि खिरकतुन। अल्लाह ताला जैसी उन जे जिस्म ते कपड़े जो टुकड़ो रहंदो अल्लाह ताला उन पाने जे कपड़ा पाराया उन जी हिफाजत फरमाईंदो रहंदो आहे। मुसलमान के वगो ढकाए जैसी उन जे जिस्म ते वो कपड़ा हुंदा पाइंदो रहंदो अल्लाह जो हबीब तो फरमाए अल्लाह ताला उन जी पान हिफाजत फरमाईंदो जो बेन के कपड़ा पाराईंदो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुनावलतुल मिस्कीन तकी मीत तसुए मिस्कीन के पंजे हथन साजन बाने के बुरे मौत का बचाईंदो आहे। बुरो मौत बुरी बीमारी मोहताजी अची वने दुखी बीमारी अची वने रसील उम्र अची वने सकरात की शक्ति अचे अल्लाह जो महफूज फरमाए। जेकरे उन बुरी बीमारियों का बचण चाहो था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथन सा गरीबन मिस्कीनन के दियो अल्लाह ताला तवा के एड़ो अजर अता फरमाईंदो जो बुरे मौत खता के महफूज रखे चली। सुभान अल्लाह। अमल कबूल है कौन कबूल इंशाअल्लाह। अल्लाह ताला शाल अमल की तौफीक अता फरमाए। रब मदीने वाले साईं की सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। अल्लाह असा सबनी के जेका ने बुधियो सी कोई अमल उन जे मथा अमल अता फरमाए। हदीस तो कोड है पर हाने थकल दारो पे सुभान अल्लाह। ये मुझे मुर्शिदन जा नवा किताब मुझे हाथ में आए रमजान शरीफ की बरकत तो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। असल बेमिसाल किताब है। दस होना बात गुजरी तो लगी तो सुभान अल्लाह। ये किताब है जो शेर पढ़ियो महमूद करीम जे अबे अम्मा जे शान में ये साईं शायरी कई है नबी जा अबाणा। ये किताब सब वठो इन में साईं करीम जे अबे अम्मा जे तज़किरे के साईं नज़म जे सूरत में पेश कयो है। आई हे साईं किताब लिखियो है नौ आयो हाणे जी का बटे डी अगे में एड़ा अमल त नंढा आहिनि पर उन्हनि जे करण सां तव्हांखे हज ऐं उम्रे जो अजर ऐं सवाब मिलंदो। हे आहे हज जहिड़ा सवाब। अमल कयो अल्लाह तव्हांखे हज जो सवाब अता फरमाईंदो। तक़रीबन 45 अहिड़ा अमल साईं करीमन लिखिया आहिनि जेके तव्हांखे हजनि जो अजर ऐं सवाब अता कंदा। हिकिड़ो तो साईं अमल अहिड़ो लिखियो आहे हदीस मुबारक आहे पंहिंजे घरां साईं ॻाल्हि कोन लिखी आहे सुनन तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस आहे साईं करीमन हिकिड़ो अमल ॿुधायो आहे जे हिकिड़ो अमल कयो अल्लाह ताला तव्हांखे उन ॾींहुं 100 हजनि जो सवाब अता फरमाईंदो। अमल हिकिड़ो वरी जो सुभान अल्लाह। साईं फरमाए मन सब्बह अल्लाह मिअतन बिल गदाते व मिअतन बिल अशीये जे मानो सुबह के वक्त में 100 भेरा अल्लाह की तस्बीह बयान के सुभान अल्लाह 100 दफा व मिअतन बिल अशीये ऐं वरी शाम जो 100 दफा सुभान अल्लाह जो विर्द कई कान कमन हज मियत हजतिन उनकी अल्लाह ताला 100 हजन जे बराबर अजर सवाब। वमन हमिदल्लाह मियतन बिल गदात व मियतन बिल अशीये ऐं जे मानो सुबह जो ऐं शाम जो 100 भेरा अल्लाह ताला जी हमद बयान के अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। कमन हमल अला मियत फरसिन फी सबीलिल्लाह जण के उन अल्लाह जी राह में मुजाहिदन के 100 घोड़न जो हदियो ही तोहफो ॾिनो आहे। वमन हल्लल मियत बिल गदात व
व मियतन बिल अशीय ऐं जेको माण्हू सुबुह जो ऐं शाम जो 100 भेरा तहलील करे ला इलाहा इल्लल्लाह 100 दफ़ा सुबुह जो 100 दफ़ा शाम जो कमन अतक मिअत रकबतिन मिन वलद इस्माईल उन जन के हजरत इस्माईल अलैहिस्सलाम जे खानदान जा 100 पाना खैरात कया आहिनि हा आज़ाद कराया उन्हनि जो रोज़ अल्लाह ताला ने अता फरमायो पवन कब्बर अल्लाह मियतन बिल गदात व मियतन बिल अशीय ऐं जेको माण्हू अल्लाह अकबर चवे 100 दफ़ा सुबुह जो 100 दफ़ा शाम जो अल्लाह ताला लम याति फी ज़ालिकल यौम आदम बि अक्सर मिम्मा अता इल्ला मन क़ाल मिस्ल मा क़ाल औ ज़ाद अला मा क़ाल मदीने वाले साईं फरमायो इन अल्लाह अकबर चवण वारे के जेतिरो अजर मिलंदो न 100 दफ़ा सुबुह जो पढ़े 100 दफ़ा शाम जो उन ॾींहं में कंहिं बि अमल जो एतिरो अजर न मिलंदो आहे जेतिरो अल्लाह जी तकबीर बयान करण वारे खे या त कंहिं इहो अमल कयो हुजे या इन खां वधीक अल्लाह अकबर चयो हुजे हुनजो अजर वधीक आहे न त इन जहिड़ो अजर ॿिए कंहिंखे मिलंदो ई नाहे असुल अमलनि जा अंबार लॻा पिया आहिनि बेमिसाल किताब आहे नंढड़ो पंहिंजी साइज़ में पर ॾाढो भलो किताब आहे मुबल्लिगनि जे लाइ त ॾाढी हिकिड़ो सम्झो त जन्नत सम्झो ई ऐं उन खां बाद में हे आहे अज़मत वालिदैन मुस्तफ़ा जेको पंहिंजो प्रोग्राम थियो हुयो कराची शरीफ में जिते मुर्शिद करीम जे आस्थान सालियाबाद शरीफ में जेको प्रोग्राम थियो हुयो न 10 मार्च ते उन प्रोग्राम में जन आलिमन खिताब कया तकरीरूं कयूं ऐं जेको अहवाल थियो उहो साईं तहरीरी सूरत में पेश कयो जेके न थी सघिया उन्हनि जे लाइ तोहफ़ो आलिमन जा किताब पढ़ो ऐं किताब जो ॿुधव हाणे हिन में पढ़ो इंशाअल्लाह हे ॿुधण खां वधीक पढ़ण में लज़त बि ईंदी आहे ऐं सम्झ में बि ॻाल्हि ईंदी आहे के कहिड़ी ॻाल्हि की इंशाअल्लाह हे किताब तव्हांखे नफ़ो पहुचाए ॿियो हे त हाणे हुते किताब तव्हां आयो हुयो उमेद आहे तव्हां वरितो हूंदो न वरितो अथव त हे वठो सीरत वालिदैन मुस्तफ़ा नबी सोने जे अबे अम्मा जी सीरत ऐं आख़िरी हे नओं किताब मुंहिंजे मुर्शिदन करीमन जो आयो आहे साईं जी नई शायरी नालो अथसि ख़याल यार जहिड़ो नालो भलो अथसि कहिड़ो टाइटल सुहिणो अथसि रंग जहिड़ो भलो अथसि तहिड़ी अंदरि शायरी बेमिसाल साईं खे चओ सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह ॾाढी भली शायरी आहे साईं जी शायरी त हूअं ई बेमिसाल हूंदी आहे पर ये शायरी साईं जी अञा बेमिसाल बाकमाल सुभान अल्लाह शेर बाणी दो ही आप साइंस लिखा है दो आप लिखा है ट्रेडू भी लिखा है ऐं साइंस बेमिसाल शेर लिखियो ने हे तो पढ़ंदो अकेला ही में इंशाअल्लाह हिन जो तव्हांखे रूहानी सुकून मिलंदो दिल पर साईं जी शायरी साईं जे तख़य्युल के बयान कयल आहे अल्लाह वारनि जो तख़य्युल अल्लाह वारनि जो एहसास अल्लाह जे कामिल वली जी सोच छा आहे असांखे उहा सोच अपनाइणु घुरिजे न पढ़ंदो इंशाअल्लाह तव्हांखे फ़ाइदो मिले सुभान अल्लाह ये शेर है साईं जा बट बुधाया तव्हांखे सुभान अल्लाह छाया साया रहमत वारा आंदोर बरमज़ान दर जन्नत जा खूब खुली विया कैद थियो शैतान सुभान अल्लाह बिछड़ा तुंहिंजी मोहब्बत जाही पवन था पल पल पूर कंहिंखे ॿुधायां केर ॿुधे वियो मोहब्बत जा मज़बूर मेरो मंदड़ो गंदड़ो आया पेर पिरीअ जी धूल तुंहिंजे दर ते सब सब सोना तुझे खे बि क़बूल सब सब सोना को जी के कबूल और जो हदीस बुधाई इमाम बाबा का ला के नबी साईं शेर में पे फरमायो लाल जई तो लालन के साइल ला तनहर करम करी
तो हर कहते तू ही अब झोली तू भर नौकर चाकर लगे करोड़े दाया दर्जा दास हाँ पर मुखे नौकर रख दो पूछा अंदर जी आस हाँ पर मुखे नौकर रख तू पूजा अंदर जी आस कदे अंगण ते ईंदे आका थींदी ईद सईद को न छॾींदे मिठड़ा मूंखे अथम इहा उम्मीद सुभान अल्लाह यार कुछ नसीहत साईं फरमायो है और दौलत शोहरत टे रोकिन तुंहिंजी राह नसीहत और दौलत शोहरत टे रोकिन तुंहिंजी राह खुदी तकब्बुर दुश्मन आइन हसद तो सोए साव कूड़ जे मुंह में धूड़ पवे थी कूड़े ते लानत मोमिन के ना खोट लहे थी पार करे क़यामत मेरा जाई की नवियाज उम्र आए अनमोल हर लम्हे में जिक्र इलाही मिठड़ी बोली बोल चलो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिक्र के अल्लाह मोहब्बत सा जिक्र के अल्लाह सुभान अल्लाह
सुभान अल्लाह। असल बेमिसाल शायरी है, ॾाढी भली शायरी है मुर्शिदन जी। पढ़ंदो तो दिल धरी पड़ी। अल्लाह ताला शाह अमल जी तौफीक अता फरमाए। अल्लाह असां सभिनी खे मदीने वारे साईं जो दीदार नसीब फरमाए। ये किताब ख्याल यार इंशाअल्लाह जिंदगी रही दिन जा शेर पे पढ़ंदासीं। अल्लाह ताला अपने मुर्शिदन के उन्हें जिक्र के अञा वधाए, उन्हें फैज़ बरकत के आसारन के अल्लाह ताला मजीद तरक्की अता फरमाए। अल्लाह करीमन के शान सेहत कामिला आजिला अता फरमाए। अल्लाह तआला के सदाई शाद आबाद फरमाए। दुनिया में बंद कयो है मावा से शरीफ को अल्लाह तआला के अजर अजीम अता फरमाए। जज़ाक खैर। आमीन।